बादशाह सलामत तव्हां मूंखे घुरायो। वज़ीर मूं तोखे मां घुरायो आहे। मूं हिकु ख्वाब ॾिठो आहे त असांजी हीअ दुनिया प्लेट में आहे, अंगूरनि जी शिकिल में। छा तूं इन जी ताबीर मूंखे ॿुधाए सघीं थो? बादशाह सलामत इन जो जवाब मूं वटि न आहे। अगरि वज़ीर इन सवाल जो जवाब तो वटि न आहे त पोइ ॿिए कंहिंखां हथु करे आ, न त तुंहिंजो सर कलम कंदो मई ऐं ईअं ई वापसि न अचिजांइ। हाज़िर बादशाह। अस्सलाम वालेकुम जनाब, मूंखे बादशाह सलामत मोकिलियो आहे त हिकिड़े ख्वाब जी ताबीर पुछा करण लाइ। कहिड़ी ताबीर? बादशाह सलामत ख्वाब ॾिठो आहे त जेकी ये दुनिया आहे उहा प्लेट में पियल आहे अंगूरनि जी शिकिल में। छा तव्हांखे उन जी ताबीर ख़बर आहे? मूंखे उन जी ताबीर में का मालूम आहे। ठीकु आहे, महिरबानी जनाब। अस्सलाम वालेकुम जनाब। लिख सघे थो? हा ते वे मां ॾियनि थी। छोकरा तव्हां अकेला रहंदा हो हिते? न मूंसां गॾु अम्मा बाबा आहिनि। ठीकु। किथे विया आहिनि? बाबा मुंहिंजो मिटीअ में मिटी मिलाइण वियो आहे। अम्मा मुंहिंजी मेन मां पैसा कढण वई आहे। इहो वरी कीअं? मिटीअ में मिटी में मारी पैसा। हाणे मूंखे मतिलबु सम्झायो कीअं? बाबा मिटीअ मां मिटी मिलाइण जो मतिलबु आहे त हर लॻाइण वियो आहे। अम्मा में मां खीर कढण जो मतिलबु आहे त अम्मा में जो खीर कढी खपाईंदी आहे उन मां पैसा मिलंदा आहिनि। सही। छोकिरो त होशियार थो लॻे, भला इन खां ई ताबीर पुछां। तव्हां मूंखे हिकिड़ी ताबीर ॿुधाईंदव ख्वाब जी? हा। मूंखे बादशाह सलामत मोकिलियो आहे त बादशाह सलामत राति ख्वाब ॾिठो त इहा दुनिया प्लेट में लिकियल आहे ऐं वरी अंगूरनि जी शिकिल में। त इन जी तव्हां मूंखे ख्वाब जी तामीर ॿुधायो, तव्हांजी वॾी महिरबानी थींदी। प्लेट माना तव्हांजो मुल्क आहे ऐं प्लेट में रखियल अंगूर माना तव्हांजी माशत आहे। माशत पंहिंजे रस्ते खां अची वेंदी आहे त तव्हांजे मुल्क जो सिको किरी पवंदो आहे। हाणे मूंखे सम्झ में आई, महिरबानी तव्हांजी वॾी वॾी। रुक जी। जॾहिं अंगूर पंहिंजे गुच्छे मां टुटनि था त उन्हनि जी बि ईअं क़ीमत किरे थी। हा, महिरबानी तव्हांजी, जज़ाकल्ला। प्लेट सम्झ असांजो मुल्क आहे, अंगूर मैशत आहिनि। मैशत पंहिंजे रस्ते तां हटी थी वञे त उनजी क़ीमत किरी थी वञे। अंगूर पंहिंजे गुच्छे मां किरी था पवनि त उनजी क़ीमत किरी थी वञे। इन जो मिसाल इहो आहे।